नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी आहे। लाहौर का खबर ॾिनो। सेशन कोर्ट सरकारी कमकार में मदाख़लत ऐं पुलिस सां हाथापाई जे केस में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे नाठी कैप्टन रिटायर सफदर जी अबूरी ज़मानत में 26 अक्टूबर ताईं वाध करे छॾी ऐं केस गिरफ़्तार न करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। कैप्टन रिटायर सफदर पंहिंजे ख़िलाफ़ केस में गिरफ़्तारी जे इम्कानी सबब सेशन अदालत में ज़मानत जी दरख़्वास्त दाख़िल कई, जंहिं ते एडिशनल सेशन जज तजमुल शहजाद कैप्टन रिटायर सफदर अली जी अबूरी ज़मानत जी दरख़्वास्त ते ॿुधणी कई। अबूरी ज़मानत जे मुयार ख़त्म थियण ते कैप्टन रिटायर सफदर पंहिंजे वकील सां गॾु अदालत में पेश थियो। ज़मानत वारी दरख़्वास्त जी निशानदेही कई वई त पुलिस मरियम नवाज़ जी एहतसाब अदालत में पेशी खां पोइ पुलिस एहलकारनि सां हाथापाई जो केस दाख़िल कयो आहे। ज़मानत वारी दरख़्वास्त में दावा कई वई आहे त कैप्टन रिटायर सफदर जे ख़िलाफ़ हक़ीक़तनि जे उबतर सियासी बुनियादनि जो कम जो केस दाख़िल कयो आहे। कैप्टन रिटायर सफदर जे वकील इहो इम्कान ज़ाहिर कयो आहे त मुंहिंजे मोकिल खे गिरफ़्तार करे सघिजे थो। केस में जंहिं जॻह जो ज़िक्र कयो वियो आहे, कैप्टन सफदर खे उन जॻह ते ख़बर बि नाहे ऐं न ई कंहिं पुलिस वारे खे तशदुद निशानो बणायो आहे। इन लाइ कैप्टन रिटायर सफदर जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।